خاتم النبيين محمد وآله وصحابه أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألم تر إلى الذي حاج إبراهيم في ربه أن آتاه الله الملك إذ قال إبراهيم ربي الذي يحيي ويميت قال أنا أحيي وأميت قال إبراهيم فإن الله يأتي بالشمس من المشرق فات بها من المغرب فبهت الذي كفر والله لا يهدي القوم الظالمين. آمنت بالله صدق الله العظيم صدق رسوله النبي الكريم. अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात जो इरशाद, छा मुंहिंजा सोना महबूब तो उनखे न ॾिठो जेको जहिड़ो करे पियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां उनखे रबनि। उहो केरु हो? उहो हुयो निमरूद। जे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां बहस कई आहे। हिते लफ़्ज़ आहे हाज। हाज जी माना आहे दलीलो दलाइल जो जहिड़ो करणु, हुजतुनि जो जहिड़ो करणु, जंहिंखे पंहिंजी ज़बान में मुनाज़रो सॾिबो आहे। मुनाज़रो करणु जाइज़ आहे, पर इहो फ़ेल उलमा इकराम जो आहे, जाइज़ न आहे। ऐं उन जे अंदरि मक़सद सही हुजनि, इरादा सही हुजनि, ग़लति इरादो न हुजे। वॾाई तकबुर जे बुनियाद ते, गुरूर जे बुनियाद ते मुनाज़रो करणु इहो नाजाइज़ आहे। असांजे आका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात ईसाइनि सां मुनाज़रो कयो ऐं उन्हनि खे लाजवाब फरमाया। ऐं मुनाज़रे जो मक़सदु इहो हूंदो आहे त हक़ जी ॻाल्हि खे वाज़िह करणु, ॿिए खे पस्त करणु, ॿिए खे हेठूं करणु, इहो ग़र्ज़ न हुजे। जेके ज़रूरतूं आहिनि मुनाज़रे जूं, उन में उलमा इकराम जे लाइ नज़्म ज़ब्त लिखियो आहे त केतिरनि केतिरनि इल्मनि जी उन में ज़रूरत पवंदी आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे। मुफ़स्सिर इकराम लिखनि था त निमरूद सां हीउ जेको बहस थियो, इहो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जॾहिं बाहि में विधो वियो हो उन खां पोइ थियो आहे। जो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनखे ज़िंदह फरमायो ऐं उनजी बाहि खे गुलज़ार फरमायईं ऐं अल्लाह ताला पंहिंजे नबीअ खे, पंहिंजे रसूल खे तहफ़्फ़ुज़ अता फरमायो। निमरूद जेको सो रूए ज़मीन जो हाकिम हुयो, जीअं त दुनिया जे अंदरि 4 हाकिम थिया आहिनि, जीअं पूरी ज़मीन जे मथां हुकुमरानी कई आहे। उन में 2 मुस्लमान आहिनि, 2 काफ़िर आहिनि। हिकिड़ो काफ़िर निमरूद आहे, इहो बुख़्त नसर। ऐं मुस्लमाननि में हिकिड़ो अल्लाह जो नबी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम आहे, इहो ज़ुल्करनैन आहे, जंहिं पूरी ज़मीन जे मथां हुकूमत कई आहे। यानी उन वक़्त में ॿियो हाकिम ज़मीन ते न हो, सॼी ज़मीन जा हाकिम हुआ। हाणे हीउ निमरूद जेको हुयो, इहो बि रूए ज़मीन जो, यानी पूरी ज़मीन जे मथां जेका ज़मीन हुई सॼ जो हाकिम हुयो। ऐं हिन जी बदबख़्ती इहा हुई जो हीअ रबूबियत जी दावा कई, यानी ख़ुदा जी ज़ात जो मुनकिर। जीअं दहिरे जो जीअं अक़ीदो हादिस हूंदो आहे, उहो चवंदो या त बसि हर हिकु शइ हादिस आहे, पाण ॼमे थी, ॿिनि जो छिला ज़मीन में फुटे थो, वरी लुड़िजी वञे थो, वरी पंहिंजो पाण हीअं इंसान जानवर सॼो निज़ाम इहो पंहिंजो पाण हले। हुनजो नज़रियो इहो हुयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे। जॾहिं अल्लाह ताला हुनजे लाइ बाहि खे गुलज़ार बणायो त इहो फितरत जे ख़िलाफ़ु, आदत जे ख़िलाफ़ु हो। त अॼु ॾींहं ते बाहि जो कमु त कोन थिए आहे। हेॾा मच ॿारिया वञनि, हिकिड़े माण्हू खे बि न साड़े त हीअ हर शइ खे साड़े जलाए छॾे। आख़िरकार निमरूद खे हिन खां पुछिणो पइजी वियो त इहो रब तुंहिंजो कहिड़ो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात निमरूद वटि वियो। उनजो इरादो बि इहो हुयो त मां उन सां ॻाल्हायां ऐं उनखे सम्झायां, छो जो अल्लाह जे नबियुनि जो कमु, उनजी ज़िमेवारी इहा हूंदी आहे पंहिंजी क़ौम खे गुमराही खां ॿाहिरि करणु। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं उन वटि आयो त कुझु माण्हू उन वटि बीठा हुया ऐं उन्हनि खे ज़रूरतूं, हाजतूं हुयूं ऐं उहे घुरनि पिया बादशाह खां त असांजे घर में अन्न न आहे, असांखे हीअ हाजत आहे। बादशाह चए पियो त पोइ तव्हां पंहिंजे रब खां घुरो न। उहे चवनि पिया रब त तूं असांजो आहे, तोखां न घुरंदासीं, कंहिंखां घुरंदासीं। पोइ उनखे सजदो कनि पिया, पोइ उनजी ज़रूरतूं पूरियूं कनि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात जो मूंखे बि हाजत आहे, मुंहिंजे घर में बि खुराक कोन्हे, पोइ ॿियनि वांगुरु तूं कमु कर, इहो जेको हिननि कयो आहे मां ॾींदोमांइ, जीअं ॿियनि खे ॾियां थो पियो, मुंहिंजे ख़ज़ाननि में कहिड़ी कमी आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाए त न, मुंहिंजो रब तूं न आहीं, मुंहिंजो रब उहो आहे जेको असांजो ख़ालिक ऐं मालिक आहे।
जंहिं असांखे पैदा फरमायो। अलम तर इलल्लज़ी हाज इब्राहीम फी रब्बिही, छा महबूब तो उन तरफ़ न ॾिठो, उन शख़्स जे तरफ़ न ॾिठो जेको जहिड़ो करे पियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां उनजे रब में। इहे सॼो शहर सॼो ॻोठु मूंखे पंहिंजो रब थो सम्झे थो, हिकिड़ो चए थो मुंहिंजो रब अलाह। अलाह ताला हुनजो सबबु थो फरमाए आताहुल्लाहुल मुल्क। अलाह ताला फरमाए त जंहिं शख़्स इब्राहिम अलैहिस्सलाम सां बहस कयो उनखे अलाह मुल्क ॾिनो, बादशाही ॾिनी। इहो हिकिड़ो ख़ुदा सबबु थो बयानु फरमाए। इंसान में जॾहिं माल ईंदो आहे, पैसो ईंदो आहे, दौलत ईंदी आहे, उहो जॾहिं माण्हुनि में उनजो कमु ई कोन हूंदो आहे, बेनिया त सभिनि जो मुंहं में कमु आहे, त उहा बि हिकिड़ी क़िस्म जी हुन में अना पैदा थी वेंदी आहे। ॼण उहो ईअं सम्झंदो आहे त मख़लूक जो त मुंहं में कमु कोन्हे को, मख़लूक जो त मां मोहताज न आहियां, पर ख़ालिक जी बि मूंखे ज़रूरत कोन्हे की, छो जो सभु माल मुंहिंजो आहे, मूंखे आहे। अलाह त अन आताहुल्लाहुल मुल्क, ख़बरदार जो ख़ुदा तोखे दौलत ॾे, इज़त ॾे, ख़ुदा ताला जी ज़ाते में तोखे सिहत कामिल ॾे, पोइ ईअं न थिए जो पंहिंजे रब खे विसारे वञे। अलाह ताला जो कारण थो बयानु फरमाए। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां जॾहिं घणो बहस कयाई त हुन चयो त इस्क़ाल इब्राहिम रब्बी अल्लज़ी युहयी व युमीत, कि मुंहिंजो रब उहो आहे जेको जहिड़ो बि कंदो आहे त मारींदो बि आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाए। जवाब में काफ़िर चयो त काल अन उहयी व उमीत, मां बि जहिड़ो कंदो आहियां, मां बि मारींदो आहियां। हुन पंहिंजे अकुल मोच छा कयूं, ॿिनि कैदियुनि खे घुराए, ॿ कैदी ॿ जेल मां घुराए, हिकिड़े खे क़तलु कयईं, हिकिड़े खे आज़ादु कयईं। हेॾे जेल में हुयो न, हिनखे मौत जी सज़ा मां हिनखे ज़िंदगी ॾेई छॾीमांसि। ऐं हीउ जेको हुयो एॾो ॾोही कोन हुयो की मां क़तलु करे हिनखे मां मारियुमि, हिनखे पंहिंजे अकुल मोच। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी एॾे तवजह न हुई हिनजी हुनजो अकुलु कहिड़ो आहे त ॾिस त मां जहिड़ो बि कयां थो मां मारियां बि थो, तुंहिंजो रब जेकॾहिं जहिड़ो करे थो त मां बि जहिड़ो कयां थो, तुंहिंजो रब मारे थो त मां बि मारियां थो। पर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जेके ईअं चए त हे जेको मारियो थी इहो जहिड़ो करे ॾेखारो, हिते ई ॻाल्हि ख़तमु थी वञे हा। पर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अॻिते क़दम फरमायो त क़ाल इब्राहिम फ़इन अल्लाह याती बिशम्स मिनल मशरिक़ फ़ाति बिहा मिनल मग़रिब, बेशक मुंहिंजो अलाह जेको आहे न ओभर खां सिॼ उभारींदो आहे, त मूंखे ओलह खां उभारे ॾेखार। त तो में एॾो पावर आहे त ओलह खां तो मूंखे सिॼ करे ॾेखार। फ़बुहित अल्लज़ी कफ़र, अलाह त काफ़िर हैरान थी वियो, हाणे छा कयां। ऐं होॾां इहो कौल जेकॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे मोटाए के त भला तुंहिंजो रब ओलह खां सिॼ उभारे कजे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमाइनि था त अलाह फ़रिश्तनि खे हुकुम करे छॾियो त जंहिं वक़्तु हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे ईअं चए त तव्हां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे ताबे थी वञिजो, ऐं उहो इशारो करे त सिॼ निकिरी वञे। मुंहिंजो रब जेको आहे न ओलह खां क़ादिर त चइबो हुनखे आहे जंहिंजी कुदरत हर शइ जे मथां हले। फ़बुहित अल्लज़ी कफ़र, अलाह ताला जी ज़ाते बाबर काफ़िर जेको आहे सो लाजवाब थी वियो ऐं उन वटि भॼण जो रस्तो कोन मिलियो। ऐं निमरूद हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां इन करे न चयाईं त वाक़ई हिन जो रब इहो कमु कंदो, जे कंदो त सॼी मख़लूक मूंखां फिरी वेंदी, मुंहिंजी ताबेदारी केरु कंदो, मूंखे केरु मञींदो। उहो चुप करे वेही रहियो, वरी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनखे रुसवाई पार। हाणे हिन आयत मुबारक जे अंदरि माल ऐं दौलत जे करे अलाह जेके पावर ऐं अख़्तियार ॾिनो आहे उनखे ग़लति इस्तेमालु न करे, बल्कि उन सभु अमलनि खे पंहिंजे रब जे वास्ते पंहिंजी सलाहियतुनि खे ख़र्चु कजे त जंहिंमें रब करीम राज़ी थी वञे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात खे इहो अख़्तियार ॾिनो त जॾहिं हीउ चवे तो सिर्फ़ु इशारो कर त लथल सिॼ वरी वापसि वरी कोन्हे। पर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे त कोन कयाईं, पर असांजे आका मदीने वारे साईं त उभारे ॾेखारियो, मौजूदु आहे न महबूब सलाह जो, हुन ते इहो कमु करे ॾेखारियो। जेकॾहिं हज़रत छोजो रब जो कमु इहो आहे, जेकॾहिं ओभर खां उभारे त बि क़ादिर आहे, जेकॾहिं ओलह खां उभारे त बि क़ादिर आहे। पर अलाह ताला इहो अख़्तियार पंहिंजे महबूब मदीने वारे साईं जे हवाले कयो ऐं इशारे सां लथल सिॼ वापसि कयो। त केरु ईअं चए त इहो रब आहे जंहिं उभारियो आहे, कंहिंखे अलाह ताला पंहिंजे महबूब जे ज़बान मां चवराए त महबूब इनखे ईअं फरमाए त कुल इन मां अन बशरुम मिसलुकुम, मां रब न त मां अलाह जो बानो आहियां, मां तव्हांजे मिसल माण्हू आहियां। इहो उन्हनि खे सम्झाइण जे लाइ इन्हनि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो। ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत मुबारक में खोड़ नसीहतूं असांखे ॾिनियूं।
ख़ुदा ख़ुदा आहे, उनजो कॾहिं बि मुल्क न थिए, हमेशह मुहताज थी करे पंहिंजे रब जी बारगाह जे अंदरि पंहिंजी ज़िंदगी गुज़ार। हीअ ज़िंदगी थोरी आहे, ॿी ज़िंदगी न आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे, पाण फरमाइनि था पिया त अल्लाह ताला सभिनि नबियुनि मां मुंहिंजी उम्मत खे थोरी हयाती था कनि। अॻे नबियुनि जूं उम्मतूं उनजूं उमिरियूं वॾियूं हुयूं, पर थोरी छो ॾिनई? जॾहिं मुंहिंजी उम्मत वॾी आहे, उनजी उमिरि वॾी हुजणु घुरिजे हा, त उलमा इकराम फरमाइनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे त अदुनिया सिजनुल मोमिन, जेका दुनिया जेका सो मोमिन जे लाइ क़ैद खानो आहे ऐं काफ़िर जे लाइ जन्नत आहे। ऐं अल्लाह ताला जी हयाती थोरी इन करे कई आहे त जीअं मुंहिंजी ज़िंदगी थोरी हुजे त क़ैद में थोरो गुज़ारनि ऐं हितां आज़ादु थी जल्दी जन्नत में हलिया वञनि। यानी हिन में मक़सदु इहो आहे त यानी थोरी ज़िंदगी आहे, पर उन ज़िंदगी जे अंदरि जन्नत खे कमाए वठिणो आहे, जन्नत खे हासिलु करिणो आहे। जन्नत खे हासिलु करण जो तरीक़ो कहिड़ो आहे? अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जी बंदगी ऐं उनजे सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी में रखियलु आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात अकेलो थी करे ऐं हक़ जे वास्ते साबित कदम रहनि, जो अल्लाह जे नबियुनि जो शान आहे। सॼी दुनिया हिकु तरफ़ हुई, उन सां को हामी बि कोन, हिमायत वारो कोन हो, पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे नबी जो ऐं उनजे शान पैगम्बरी जो इज़हार फरमाए थो पियो। हक़ अहिड़ी शइ आहे जो उनखे हक़ बुलंद कंदो आहे, हक़ जेको आहे उनखे साबित कदम रखंदो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी कौल मां कई फ़ाइदा मिलिया। अल्लाह ताला उनखे नेस्तो नाबूद कयो जंहिं पंहिंजे नबी जे हुकुम खे न मञाई ऐं उनजी ॻाल्हि जे मथां एतबार न कयाई, ऐं उहे कामयाबु थी विया। ऐं अहिड़ी कामयाबी अल्लाह ताला उनखे नसीब फरमाई जो अल्लाह ताला जे किसनि सां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा किसा क़ुर पाक में अचनि था पिया। अल्लाह उनजे मथां वॾियूं इनायतूं फरमाई। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि पे कयमि त अनाज घुरी निमरूद खां त मूंखे अनाज ॾे, मुंहिंजे बचनि जे खुराक कोन्हे की, तोखे कीअं ॾींदुसि मां, तूं वञी कोन थो पियो, मां त उनखे जेको मूंखे मञे न। इहा बि इंसान जी हिकिड़ी फितरत आहे, ख़ैरु कंदई उनखे ॾींदे जेको मञे हिनखे, ऐं जंहिं हिनखे नथो मञे सुञाणे नथो उनखे ॾींदो ई कुझु कोन्हे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ईअं ख़ाली जॾहिं मोटियो त हिकिड़ी वारीअ जी ॻोथरी भरे ऐं बाचको हुयो भरे मोटियो, घर ॾे वञा त ईअं ख़ाली हथे न वञे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी उहा गॾड़ी रखी ऐं पाण सुम्ही पई, सुम्ही त उथी जो बीबी सारा रज़ी अलाह ताला अन्हा ज़रूरु मुंहिंजो घर वारो जो ॿाहिरों आयो आहे गॾु खणी आयो आहे, खोले त हर क़िस्म जी नेमत न पई, रिकीअ वारी जॻह ते हर क़िस्म जी नेमत पई, अटो अनाज फ्रूट सभु नेमत हिकिड़े बाचके में अल्लाह ताला हुनखे भरे अता फरमाई। जीअं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी निंड मां उथियो त हाणे छा कयां, अनाज न आहे, सबिर करिणो आहे, करीम रब ॾींदो। ॾिसे त वॾो दस्तरखानो लॻो पियो आहे, हर ताम पियो आहे, हैरान थी वियो, बीबी ही काॾां आहे, हीअ किथां शइ आई, हीअ पाण जो खणी आहीं, हे तुंहिंजे बाचके में त सभु कुझु पियो हो, तव्हां कॾहिं मां तयारु कयो आहे। करीम रब आहे, बंदगी रब जी अख़्तियार करणु घुरिजे ऐं अलाह पंहिंजे ॿारनि जो पाण ख़ासि आहे। जंहिं करे अलाह जी ज़ात खां कॾहिं बि परे वञणु न घुरिजे। ख़ुदा पंहिंजे ॿारनि जे मथां वॾो महिरबानी आहे। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।